रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाहु इज़ अल्लज़ीना कफ़रू सानिय इस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाहा मअना फ़अंज़लल्लाहु सकीनतहु अलैहि व अय्यदहु बिजुनूदिन लम तरौहा वजअल कलिमतल्लज़ीना कफ़रुस्सुफ़ला व कलिमतुल्लाहि हियल उलिया वल्लाहु अज़ीज़ुन हकीम सदक़त या रब्बल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। इश्क़े अहमद अज़ली से सीने में है, इश्क़े अहमद अज़ली से सीने में है। मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। वाह मुक़द्दर अबू बकर फारूक का, वाह मुक़द्दर अबू बकर फारूक का, जिनका घर रहमत के खजीने में है। ऐसी खुशबू नहीं है किसी भी फूल में, ऐसी खुशबू नहीं है किसी भी फूल में, जैसी खुशबू आका के पसीने में है। बेसहारा न समझो ऐ दुनिया वालों हमें, बेसहारा न समझो ऐ दुनिया वालों हमें, हम दियो बंदियों का आका मदीने में है। हम गरीबों का आका मदीने में है। परवाने को चिराग, परवाने को चिराग, बुलबुल को फूल बस, लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। अज 13 अक्टूबर सन 2018 टे सफ़र मुज़फ़्फ़र 1440 हिजरी छंछर वारे दिहाड़े ते गोठ गुलबार नापर में असांजी बिरादर मुकर्रम आलिमन जो खादिम बहु गुलबहार जुमला जमात गलजी सजी सालियानो प्रोग्राम कराइंदा आहिनि शुहदा इस्लाम जे उनवान सां। हिन साल भी प्रोग्राम रखियो खैरात फी सबीलिल्लाह भी थी। गुज़रियल साल मांखे चई पर मांखे तारीख़ कान हुई। हिन साल यो शर्त रखी त अॻ में तारीख़ तूं ॾे पर आख़िरी वाइज़ भी तूं कंदे। मां चयो हाज़ुर। मांखे वरी वञणो आहे रात नारे चूंडकी खां बि हेठि। वो दोस्त इंतजार में वेठा। मुझा मोहतरम दोस्तों, मदीने जो मीरा आमिना जो लाल इमामुल अंबिया सब चो सल्लल्लाहु थोरो ॻाल्हायो आख़िरी वक़्त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
साईं जन जी विलादत मक्के पाक में, बचपन मक्के पाक में, जवानी जा 25 साल मक्के में गुजरिया। उते एक औरत आई जेका वडी मालदार ही, जंहिंजो नालो बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा। माण्हू उन जो सामान खणी करे वेंदा हा वापार ते। उन साल मदीने जे मीर भी उन जो सामान खणी वापार ते वया। मोटी आया त अल्लाह मोहम्मद अरबी जे बरकत जे करे उन माईअ खे बीन ते टीण फ़ाइदो ॾिनो। उहा औरत वॾी मालदार ही, वॾी नेक औरत ही, वॾी सखियानी औरत ही। ऐं उन माईअ खे अलाए केतिरनि माण्हुनि न्यापा मोकिलिया शादीअ जा, शादी कर असां सां, पर सभिनी खे चुप जवाब। जॾहिं साईं जन उन जो माल खणी आया, उनखे फ़ाइदो मिलियो त उन औरत जे दिलि में मोहम्मद जी ईमानदारीअ सां मोहब्बत थी वई। त वॾो ईमानदार आहे, हसीन जमील आहे। उन औरत न्यापो मोकिलियो शादीअ जे लाइ। हाणे अलॻि औरत न्यापो न मोकिलींदी आहे, पर अल्लाह मोहम्मद अरबी खे चयो त सोना इन औरत जे दिलि में असां तुंहिंजे लाइ मोहब्बत विधी, इन माईअ तोखे न्यापो मोकिलियो, शादी थी वई। साईं जन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गार जे अंदर वेही रब जी इबादत कंदा हा। मुझो सोहणो अली शेरे जली, हक जो वली हैदर, शेरे बबर, फाते खैबर, असदुल्लाह करम अल्लाह वजह, जेको मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया जो सौट बि आहे, जंहिंखे मोहम्मद पालियो। 8 साल उमिरि मोहम्मद सां गॾु इबादत कंदो हो। सुभान अल्लाह। ॾाढा चओ साईं जन गार जे अंदर उते जिब्रील क़ुरान खणी आयो। पहिरियों पहिरियों वही इक़रा मोहम्मद पढ़। साईं फरमाए मां अन बेकारिन, मां त पढ़ियल न आहियां। असांजो मता को ग़लत फ़ाइदो वठे त मौली साहब चए थो त नबी साईं पढ़ियल न हो। नबी साईं कलम ऐं स्लेट खणी कंहिं बि वटि बि न पढ़िया। साईं जन जेको उस्ताद दुनिया में कोन्हे, मोहम्मद जो उस्ताद अल्लाह हो। जेकॾहिं दुनिया में उस्ताद नबीअ जो को थिए त पोइ मोहम्मद जो शान ॿिए नंबर ते थींदो। छो त शागिर्द केॾो बि वधी वञे, उस्ताद आख़िर उस्ताद आहे। मोहम्मद मुस्तफ़ा जो शान हिन सॼी मख़लूक में पहिरियों नंबर आहे। चई साईं मां पढ़ियल त न आहियां। चई इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी ख़लक़, मोहम्मद उन रब जो नालो वठी पढ़ जंहिं सॼी दुनिया खे ख़लक़ियो। साईं जन इहा हालत कार में थी। घर आया, पंहिंजी घरवारी खे चयूं ख़दीजा ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी, मुंहिंजे मथां चादर विझ, मूंखे अलाए छा थो अचे, जान में ॾकणी कप कपी। उहा माई वठी वई साईं जन खे। तौरात जो आलिम हो, अम्मा ख़दीजा जो माइट हो। जी मोहम्मद सां हीअ हालत थी आहे। अलाए कहिड़ो आवाज़ ॿुधो अथई गार जे अंदर, जेको आहे सो चए थो मूंखे जान में सी ॾकणी कप कपी। ओचितो आवाज़ ॿुधो आहे। उन आलिम पंहिंजा किताब खोलिया। तौरात जो आलिम हो, इंजील खोलियई। जो मिठे मोहम्मद जी तारीफ़ तौरात में भी लिखियल ही त इंजील में भी लिखियल ही। अल्लाह कुरान में तो फरमाइंदा अल्लज़ीना यत्तबिऊना अर्रसूलन नबिय्यल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम अल्लज़ीना यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो, होरियां चवंदो पंध वेंदो, ॾाढा चवंदो त हिन साल जहाज़ में चढ़ी वञी मक्को ऐं मदीनो ॾिसी ईंदो। उन रसूल जी ताबेदारी कंदा हो जंहिंजी तारीफ़ तौरात में भी लिखियल, इंजील में भी लिखियल। उन आलिम चयो ख़दीजा घबरा न, ही नौजवान हिन उम्मत जो नबी थींदो। तारीफ़ लिखियल नबी थींदो। साईं जन सुता पिया। जिब्रील खणी आयो कुरान। या अय्युहल मुद्दसिर कुम फांजिर व रब्बक फकब्बिर। ओ कंबल पाए करे सुमण वारा मुंहिंजा हबीब,
अल्लाह करे या मोहम्मद न सदुस नालो न वरते प्यार मां जी मां पांजे पुट के चवंदी आ ओ मुंहिंजा जानी ओ मुंहिंजा पुनल ओ मुंहिंजा राबेल ओ मुझे गुलाब जा गुल अल्लाह पांजे हबीब के करे चे तो ओ मुंहिंजा यासीन ओ मुंहिंजा मुज़म्मिल ओ मुंहिंजा मुदस्सिर ओ मुंहिंजा रसूल ओ मुंहिंजा नबी अल्लाह तो चे या अय्युहल मुदस्सिर ओ कंबल पाए करे सुमण वारा मुंहिंजा दिल भर कुम कुम उठ व अनज़िर व रब्बक फकब्बिर सोना उथी करे मानुन के ड्रेजार आई मानुन के मानो जे अग्यां मां अल्लाह जी वडाई बयान कर मदीने जो मीर इमामुल अंबिया उथी करे सफा जबल जी चोटी ते चढ़ी करे चयो या माशरल कुरैश ओ कुरैशियो पांजा आया परावा आया अमीर आया गरीब आया हुजूर पुर नूर रहमतुल्लाह अलमीन नबी चयो मक्के वारो मके सुञाणो था हा सही तू मोहम्मद अब्दुल्ला जो पुत्र तुझे दादे जो नालो अब्दुल मुतल्लिब तुझी अम्मन जो नालो आमिना तुझे नाने जो नालो वहब तुझी नानीअ जो नालो फातिमा ओ बर असां तोखे सुञाणो था मोहम्मद पाण फरमायो 40 साल मुझो ताजे शहर में जिंदगी गुजरी आ मक्के वारो बुधो बुधो माता जे शहर में जायो में माता जे शहर में व्यापार कयो इन 40 सालन में माता सा का ठगी कई चयूं न इन 40 सालन में मां मोहम्मद ता जो को हक खादो चऊं न 40 सालन में मां मोहम्मद तवा सा कूड़ गालायो चयूं न मक्के वारो मां मोहम्मद करीम इनकलाब आंदो मां मोहम्मद करीम जो प्रोग्राम बुधो अल्लाह अल्लाह मदीने जे मीर फरमायो चो कूलू ला इलाहा इल्लल्लाह तो चो मक्के वारो ला इलाहा इल्लल्लाह चो थोड़ो थोड़ो समझो मुझो वाइस थोड़ो ॾुखियो थो माण्हू चवंदा आहिनि त वाइस मोली साहब अहिड़ो करजो जहिड़ो न थिए चवंदा आहिनि न गुलबार भी सही बेड़े हथ हल्को अल्लाह असांजो हथ हल्को हूंदो असां पढ़ंदा आहियूं क़ुर पोइ जंहिंजो ईमान पको हूंदो आहे उहो क़ुर खे ॿुधी ऐं दिलि ठरी पवंदी अथसि जंहिंजो कचिड़ो हूंदो आहे त हुनजे दिलि ते बार थियो आहे पर क़ुर त फला यकुन फी सदरिक हरज जॾहिं क़ुर पढ़जे त तुंहिंजे दिलि ते भार न थिए क़ुर ॿुध आमीन करे तूं मोमिन न तूं क़ुर जो फ़ैसिलो मन साईं फरमायो ला इलाहा इल्लल्लाह अब जेड़े जो मुंड तो बुधाया अच्छा तो जेड़ो शुरू थियो नबी सही भलो तो नबी सही अखलाक में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला जो मोहम्मद जी सूरत भी सुनी तो मोहम्मद जी सीरत भी सुनी सूरत में जमाला तो सीरत में चौ कमाली कमाला साईं फरमायो चो ला इलाहा इल्लल्लाह यो जुमलो तमाम गौरव मुशरिकन जे लाइ गौरव असां केॾो बि वाइज़ कयूं तो ही तो जो वाइज़ कंदासीं चवंदा ईंदड़ साल मौलवी खे न घुराइजो हा अलाए छा थो थिए ला इलाहा इल्लल्लाह साईं जॾहिं बि फोन थो करे मां वाइज़ में साईं हाफ़िज़ गुलाम मुस्तफ़ा बोलो साहब साईं पोइ ॻाल्हायूं चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ ला तलवार अथव तलवार तिखी तिखी तलवार अथव अल्लाह जो कसम मिठो मोहम्मद सफ़ा जबल जी चोटी ते बीठो अचे थो ला इलाहा इल्ला चओ त अल्लाह खां सवा कोई माबूद कोई हाजत रवा कोई मुश्किल कुशा कोई नफ़े नुक़सान जो मालिक कोई इज्जत ज़िल्लत जो मालिक को धीअन पुटनि जो मालिक को हाज़िर नाज़िर को आलिमुल ग़ैब को मुख्तार कुल कोई भी न इल्लल्लाह मगर हिकड़ो अल्लाह अरे मानो जवाब केड़ो ॾिनो नबी साईं भलो सुठो मानो जवाब केड़ो ॾिनो भजी विया ॿुधो ॿुधो भजी विया हिकड़ो बीठो
जंहिंजो नालो अबू लहब, जेको मोहम्मद करीम जो सको चाचो हो। जॾहिं मुंहिंजो मोहम्मद जायो जमीअ नबी जो जमणो आला, नबी जो जमणो निरालो। जॾहिं उन जी बानी सोए बि डोड़ंदी आई, साम्हूं बि चवे थी अबू लहब मुबारक थई मुबारक, ती साजी मुबारक थी ॾे। चई तोखे भाटो जाओ, अब्दुल्ला खे पुट जाओ, आमना लाल ॼणियो, एॾो सुहिणो अरब जी कंहिं बि माड़ो पुट न ॼणियो। सुरमो पातल, सींद निकतल, नालो वडल, तोर थियल, जाओ आ त खुशबूदार थी करे जाओ आ, ऐं उनखे कुदरती पोशाक बि पातल थई। चओ न सुभान अल्लाह। साईं फरमाया इन्नमा वलिदतु मुअत्तरा, तू भी जाए, मोहम्मद भी जाओ, तू भी पेट में आए। मोहम्मद रबी भी अम्मा जे पेट में आयो, तू अम्मा के लटा पियो हणे, कुख में सूर, ओगराई मानी न वणे। अम्मा दी फरमाए मुझे पेट में जने मुझो बचड़ो आयो तो मुझो पेट वड्डो न थियो, पेट पेट जेतरो हो। जने भी ओगराई भी ध्या त मुस्क अंबर खां भी वधीक खुशबू पई अचे। खूह ते वञा पानी पाण निकतो पियो अचे। आमना तकलीफ़ न कर, जबल ते चढ़ा त कपा खां वधीक नरम, वञा त मांखे मुबारकूं मिलन त बुशरा लकिया आमिना। असां चओ सुभान अल्लाह। आमिना मुबारका थई, ओ बीबी मुबारका थई, ओ भाग वारी अमड़ मुबारका थई। कद हमलत बिसय्यदिल अव्वलीन वल आखरीन, तुझे पेट में जो बचड़ो थई न, यो मामूली न थई, अगे नहीं पोयन जो सरदार थई। आमना जॾहिं पुट ॼमई त नालो रखजांइ फसमीही मुहम्मद, नालो रखजांइ मुहम्मद। अल्लाह पान रखियो, अल्लाह पान रखियो। भलो नबी अबू लहब छा कयो, बानीअ खे चई आज़ाद आज़ाद, खरीद कयल बानी आज़ाद मुफ्त में। 100 उठ कुठई नबीअ जे ॼमण जी ख़ुशी। ॿुधो ॿुधो, इहा ख़ुशी थी। जॾहिं मसन आई 40 साल उन नबीअ खे गुज़रिया। अल्लाह चयसि तू मके वारनि खे चओ त मां नबी आहियां, इबादत रब जी कयो, ताबेदारी मां मोहम्मद जी कयो। उन माण्हूअ मुखालिफ़त कई, ॿियनि न कई, उन कई। जश्न मल्हाई, खुशी मल्हाई, फर्क आहे जश्न ऐं मशन में। यो जश्न मल्हाई, उठ कुटई, बानी आज़ाद कई, टपा पियो ॾे ख़ुशीअ में। हाणे जॾहिं उन मोहम्मद प्रोग्राम आंदो आहे त उन जे प्रोग्राम जी मुखालिफ़त छा थो चवे, नऊज़ बिल्लाह, नकल न कुफ्र, कुफ्र बयान करणु, कुफ्र बयान करणु ॾोह न आहे। मां कुफ्र तो बयान कयां उन जो। उन छा कयो, नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह। मोहम्मद खे चई तुंहिंजो हथ भॼे, इन लाइ घुरायो अथई, तुंहिंजो कमु इहो आहे त अलाह अलाह क्यों। अल्लाहु अकबर। मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया खे ॾाढो ॾुख थियो। अरे ॿिया हलिया विया चाचे मूंसां मुंहिंजी मुखालिफ़त, ॿिया हलिया विया, चाचो तो चए तुंहिंजो हथ भॼे, नबी खे ॾुख थियो। अल्लाह फरमाए मुंहिंजा सोड़ा ॾुख न कर, तूं मूंखे ॾाढो प्यारो आ। चओ नथा सुभान अल्लाह। मां नबी जो शान थो ॿुधायां। रब फरमायो ॾुख न कर, चाचो तुंहिंजो आ, पर तुंहिंजी गुस्ताखी थो करे। जेके लफ़्ज़ चया अथई मोटाए मुंहं में थो हणास। हुन चयो तुंहिंजो हथ भॼे। ओ गुल बहार न पर जे गोठ वारो, रब चयसि तब्बत यदा, तब्बत यदा अबी लहबियूं तब। हुन चयो तुंहिंजो हथ भॼे। अल्लाह चयसि तुंहिंजा ॿई हथ भॼनि। केॾो प्यारो आहे नबी अल्लाह खे। उन जो हथ भॼे, अल्लाह चयसि तुंहिंजा ॿई भॼनि। मां अगना अनु मालूहु मां कसब, माल मेरे रखी वो भी कम नाई। सयसला नारन ज़ात लहब। ओ अबू लहब, ओ मुझे मोहम्मद जा गुस्ताख ॼाण बाहि में वञ। सिगो बाहि में वेंदे पर जिभी वारी बाहि पाण त वेंदे, पर तो वारी ज़ाल जेका आहे न गिला खोर। वमरातुहु हम्मालतल हतब,
वह ज़ाल भी तुझी जहन्नम में वने। चो मोहम्मद जे गुस्ताख जी सज़ा गोली, नबी जे गुस्ताख जी सज़ा, नबी जे गुस्ताख जी सज़ा गोली। चो मोहम्मद जे गुस्ताख जी सज़ा आखिरत में जहन्नम। जहन्नम में वियो नबी जो चाचो थो, अल्लाह जो नालो थो ॿुधो। ओ मोहम्मद जा गुस्ताख न थियो, न थियो, न थियो। मां मेड़ खणी आयो मोहम्मद सां प्यार कर। वो गाड़े हलाइण वारा, वो मीहू चालण वारा, वो मोहम्मद जो चाचो आ। खुशी मलाई थई पर मोहम्मद जी गुस्ताखी जहन्नम में वियो। रब जे सुना बई हथ भजन। तू नबी सां मोहब्बत तो करे, हितों जो आ काथे मक्को मदीनो, काथे गुलबहार, काथे फकीराबाद, हिते मोहम्मद जो प्यार तो करे, नबी सां इश्क तो करे। गोड गोड पातल थई हारी आ, गदह तो चारे, रिढो तो चारे। खुदा जी सा जो कसम आ तुझे दिल में मोहम्मद सा प्यार आ। मां कुरान मथे ते खणी तो चवा आशिक रसूल आ, रब जन्नत दींदई। ओ गुलबार ना पर जे गोठ वारो नबी सही जी हिकिड़ो साहबी तारीफ़ तो चे तो अहसन मिनक लम तरक़त तो आई नहीं। ये लफ्ज़ समझो आ ना, ॾाढो सुभान अल्लाह ॾाढे चओ। व अहसन मिनक लम तरक़त तो आईनी व अजमल मिनक लम तलिदिन निसाउ। मुझा सोना तो जड़ो सोनो मुझी अख न ॾिठो, तो जड़ो सोनो मां पुट न ॼणे। खुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्ली। ओ मुझा मोहम्मद तो में कोई ऐब कोने। कअन्नक क़द खुलिक़्त कमा तशाउ। अल्लाह तो के इए पैदा कयो आ जिए तुझी जण मर्जी ही। तो को पुछे न मुझा मोहम्मद मां तुझी अखियूं कीअं ठाहियां, तुझा चपड़ा कीअं ठाहियां। हा जिब्रील आयो उन साहबीअ जे पुठीअ ते हथणी चई ओ हसन मोहम्मद जी तारीफ़ कर, अल्लाह वधाई दई। मूंखे रब वधायो आ, मां मदीने जे मीर जो शान बयान कंदो हां। चो मोहम्मद जो शान वधे, गुलबहार जे गोठ वारे मुसलमान जो ईमान वधे। दोस्तों अबू जहल नबी सां के चरियो चरियो मजनून शायर, अल्लाह अकबर शायर। अल्लाह तो फरमाए मक्के वारो मुझे मोहम्मद के चरियो न चो, चरियो न थव, शायर न थव, मजनू न थव। मुझे मोहम्मद जो यो शान ही ना है जो मुझो मोहम्मद शेर चवे। मां शेर न सेखारिया थस, वमा अल्लमनाहु शि'r वमा यंबगील इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। मां पांजे मोहम्मद के कुरान सेखारियो। मक्के वारा चवंदा चरियो मजनून। अल्लाह फरमाए तो नून वल क़लमी वमा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिक बिमजनून व इन्न लक लअजरन गैर ममनून व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। ॾाढा जो सवाब मिलंदो। मां तुझा सवाब वधाइण आयो आहियां, मां पंहिंजा बि सवाब वधाइण आयो आहियां। असांजो ॿियो मक़सदु कोन्हे, असांजो रब असां खां राज़ी थी पए, असांजा बेड़ा पार। अबू लहब अबू जहल चयो मोहम्मद चरियो आहे। अल्लाह फरमाए मुंहिंजा मोहम्मद तोखे था चरियो चओ, तोखे था मजनून चवनि, तोखे था पाण चरिया आहिनि। मां तो जहिड़ो सियाणो न पैदा कयो हो न क़यामत ताईं कंदुसि। तूं सभिनी सियाणनि जो सरदार। हे अबू जहल वारा चरिया आहिनि, इहे अलाए छा आहिनि, अलाए माण्हू आहिनि, अलाए कुता आहिनि, अलाए सूअर आहिनि, अलाए किड आहिनि, अलाए छा जो मुंहिंजे मोहम्मद खे चरियो था चवनि। अलाह तो फरमाए मुंहिंजा हबीब अबू जहल जे बकवासे ॾुख न कर। उतुलिम बाद ज़ालिक ज़नीम। जागीरानी कौम जो मौली साहब आलिम वेठो आहे, मौलाना नज़ीर अहमद जागीरानी। इन आयत जो तर्जुमो पुछां त हिते अबू जहल खे रब छा चए। अल्लाह तो फरमाए मां थोरो ॿुधाई वञा तफ़सीर साईं खां पुछ जंहिंजी शक पवई त। अल्लाह चयो मुंहिंजा मोहम्मद अबू जहल हलाली पुट नाहे, हरामी आहे। साईं उतुलिम बाद ज़ालिक ज़नीम ज़ानियाणी जो पुट आहे। उतुलिम बाद ज़ालिक ज़नीम बेनिकाहो आहे। हाँ मामा ॿुधायां चो मोहम्मद जो गुस्ताख चो हलाली नाहे, चो हरामी आ।
जो मोहम्मद जो गुस्ताख हरामिया वलद ज़िना है। अबू जहल के रब तो चलो तुल्लिम बाद ज़ालिक ज़नीन, बिना निकाह जो जावला, निकाह जो ना है ज़ानिया वलद ज़िना है। अबू जहल जले नबी से ये गाल कही तुल्लिम बाद ज़ालिक ज़नीन, तलवार खड़ी मां जे मथा बीठो बुधा हलालिया या हरामिया। मोहम्मद ये तो चई मां थी चवे मोहम्मद सच्चो आ तो हलाली ना है हरामिया। सुभान अल्लाह। है वनी बुधो सूरत को नून वाल कलम खोले पढ़ो। जो मोहम्मद जो गुस्ताख हलाली बार न कंदो, गुस्ताखी हलाली न कंदो, हरामी कंदो। जो मोहम्मद सा प्यार इश्क कंदो हलाली बार। और जन्नत में हलाली नी दो, हरामी न नी दो, बेगैरत न नी दो। ला यदखुलुल जन्नत दयूस, नबी से फरमाया बेगैरत जन्नत में न नी दो। जन्नत गैरत वारन जे लाए मां पैदा कया। चओ न सुभान अल्लाह। हाँ अबू जहल ये चयो खुदा जी ज़ात जो कसम रब फरमाए मुझा सोना तोखे चरियो तो चे मां तुझो पैदा ही न कयो आ। हाँ जे सांचे सा मां तुझो बोतो ठाए वो मां पाण पंहिंजे हथन सां भञी छॾियो। तू लालन जो लाल आ, तू हीरन जो हीरो आ, तू मोतिन जो मोती आ, तू एड़ो दाणो मां पैदा कयो आ। मां थोरो कयो त मां ओ नापरो ओ जागीराणियो ओ भी कौम वारो। रब तो फरमाए मां तहां ते थोरो कयो सही केड़ो कई, अखियूं तोरो, कन तोरो, नक तो। रब तो फरमाए त सभनी के एड़ो तोरो कयो ता जो मां पंहिंजो महबूब तव्हां खे ॾिनो। महबूब ॾियणो ॾुखियो आ, गुलबार भई वेठा महबूब ॾियणो ॾुखियो आ। रब तो फरमाए मां पंहिंजो महबूब तव्हां खे ॾिनो। तव्हां खे इहा ॻाल्हि थी। मां हिकिड़े आशिक़ जी कुझु ॻाल्हि कया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ के पतो पयो मोहम्मद ऐलानो कयो आ। अबू जल अबू लब ही लफ्ज़ चा त सिद्धो आयो मिठे मोहम्मद जो दरवाज़ो खड़काई। साईं निकिरी आया। अबू बकर कीअं आयो आ? चई मां ॿुधो तम तव्हां चओ था मां नबी हाँ। साईं फरमायो मां नबी आहियां, अल्लाह मूंखे मोकिलियो आ, रब मूंखे चयो त ऐलान कर। हज़रत अबू बकर ईअं न चयसि त भला तो को ॾेखारे। अबू जल चयो त के वण खे सॾु करे चंडू चीरे ॾेखारे गोह कलम। हज़रत अबू बकर साईं चयो त मां अल्लाह जो नबी। त अबू बकर चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। कलमो पढ़े मुसलमान बणजी वियो। घर वञी दुकान न खोलियई, कपड़ा बंद, दुकान बंद, इश्क लगी वियो। वाह जो आशिक हो। हाँ आशिक घणा घणा अहिड़ो आशिक दर दर ते वियो। उस्मान चई जी चे मोहम्मद के सुञाणे? चई यार हा। कीअं? चई ॾाढो भलो। जे ठगी कई? चई न। कूड़ ॻाल्हायो अथई? चई यार सचो आ, अमीन आ, सादिक आ। चई जेको माण्हू ते कूड़ नथो ॻाल्हाए अल्लाह ते कूड़ कीअं ॻाल्हाईंदो? हू चए थो मां नबी आ। उस्मान चयो जे चए थो नबी आ त मां बि अली कलमो थो पढ़ांस। उस्मान बि आहे, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ बि आहे। 8 माण्हू हिक ॾींहं में मोहम्मद जो कलमो पढ़िया। दर दर ते वियो। तबलीग जमात वारा जीअं दर दर ते हिकु हिकु दर माण्हू चवंदा चरिया थिया। माण्हू चवंदा ईअं अमेरिका जी हेठि ॾे। अमेरिका हरामी आहे तबलीग वारनि खे हेठि ॾींदो त दर दर ते वञी मोहम्मद जो दीन पहुचाए। हो त चवंदा मदरसा बंदि थियनि। अड़े तबलीग जमात वारनि खे माण्हू भितर था हणनि, ठिकर था हणनि, गारियूं था ॾियनि त बि कुल्हे ते बिस्तरा खणी दर दर ते मोहम्मद जो दीन था पहुचाइनि। हिक खे चवंदा निमाज़ पढ़ो, अल्लाह जो नालो निमाज़ न तव्हांखो मानी घुरनि न तव्हांखो पाणी घुरनि। चओ इंशाअल्लाह तबलीग जमात वारा जाते अचनि उन्हनि जी नुसरत कंदासीं। इहा असांजी जमात आहे, इहा असांजे जिगर जा टुकड़ा आहिनि, असांजो उन्हनि सां प्यार आहे। अर्ज़ कयां मुंहिंजा मोहतरम दोस्तो, हज़रत अबू बकर 40 माण्हू मुस्लमान थिया, कुल 40। हज़रत अबू बकर मदीने जे मीर खे चयो साईं मोकल ॾे मां तौहीद बयान करियां। साईं फरमायो काफ़र घणा आहिनि, मुस्लमान थोरो, कुछ सब्र कर। चइसि मुंहिंजो ध्यान थो पाए। ऐलान थियो। अबू बकर वाइज़ कंदो बैतुल्लाह में अचो। माण्हू आया जीअं गुल बार इश्तिहार कढरायो। अला मौलवी था अचनि, क़ुरान पढ़ंदा। तव्हां सुबुह खां वठी वेही रब जे रहमत में आयो वेंदव त झोल भरिजी वेंदव। ॾोह माफ़, नंढा नंढा गुनाह माफ़, वॾनि जे लाइ तौबा वञी राति कजो, निमाज़ी थीजो। थींदो वञा था ॻाल्हायो निमाज़। मां तो चवां त जेकर हुकूमत ऐलान करे जेको 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो त 5000 मिलंदो, सभु माण्हू पढ़नि।
सब औलाद हो जे नमाज पढ़ो तो मां अल्लाह बरकत रिज़्क़ में लिया तो अल्लाह दे यकीन कोने मुझे ना तो पढ़ना आहे तो पढ़ो यकीन आए नथा ॻाल्हायो अल्लाह आयो वाइस तो करे सब काफर वेठा हज़रत अबू बकर वाइस छा पियो चवे खुतबो पढ़ंदे पढ़ंदे चए तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सुभान अल्लाह चौंदे मदीने वींदे अया ॾाढा चौंदे ॾह साल वींदे अल्लाह तो के सबरी के मदीनो घुमाए गुल बहार के घुमाए होड़ा वडेरे सिद्दीक के भी घुमाए वेठो दई सुबह ला कुछ तुझो नालो पढ़ियो आ तो भगाओ चो सुभान अल्लाह ये कुरान जा आशिक हो असांजो बियो अब्दुल कादर बुरलो बेचारो उतो आयो वेठा दई की तुझे इंतजार में वेठो तो कुरान बुधा त असांजी दिल ठरी ठरे वधी ना अरे जंजी दिल ठरी ए कुरान तो चे तो वो मोमिन कुरान छो चे जंजी दिल ठरी आ त मोमिन ना कुरान मोमिन के वणंदो आ मुनाफिक के न वणंदो आ अरे जंजी दिल ते बार तो ते वनी ईमान जो इलाज करा जंजी दिल खुश थी थे त शुक्राने जा नफल पर त रब तुजो कुरान मुखे वणियो आ कुरान चयो त मोमिन के कुरान वण सच्चाया की कातलाना हमलो थियो चुप कर अबू बकर छाडो चई अल्लाह अल्लाह कही दई ऐन मोहम्मद ला तो जको यतीम आ जे घर में 2 महीना बाहर नथी बरे वो नबी असा के हुआ वडेरा मार दिनोस लिठो हयोस पत्थर हयोस रतो रथियो कबीले जा मानू आया खणी वस कर गाल मशहूर थी अबू बकर मरी शहीद थियो हमले में अम्मा अया मुसलमान कोन थियस अबो भी कोन थियोस घर वेठो आ रतो एडी वैया जो कमजोर थियो तो के त हिते मोहम्मद जो कलमो मुफ्त में मिलो बिना मार जे अम्मा मथा बिठी पानी खई बिठी बच्चो होश में तो पानी घुरंदो अबो मथा बिठो आ हर तो चे कलमनी आ बाबा के ओ अबू बकर मूसा त गाला सजो दी बेहोशा गुलबहाना पर जगोठ वारो शाम हे टाइम थियो हजरत अबू बकर सिद्दीक के जिस्म में थोड़ी चुरपुर आई अखियों खोले अम्मा भजंदी आई पुट पानी अबू मथा बीठो पर जेके हजरत अबू बकर सिद्दीक जी उन वक्त ज़बान ते जेके लफ्ज आया ना वो सोन जे पानी सा हदीस में लिखया था छा चई ये न चीना मा धक्का घणा लगा ये न चीना मा पानी दे ना खुदा जी ज़ा जो कसम अबू बकर क्यों खोले सादो चए कई वहबीबी रसूलुल्लाह कुर्बान वनाए मां आशिक जो बयान थो कया हां आशिक रसूल ये आशिक रसूल शहादत ते गाले व्या बुजुर्ग मां हसन हुसैन जो नौकर मां अली जो नौकर खुदा जी ज़ा जो कसम यार तवज्जो कयो चदो कई हबीबी रसूलुल्लाह ओ मुजी मिठी अम्मा मुझे मिठे मोहम्मद करीम जो केड़ो हाल आ अम्मा काफिर नहीं ना चेरी पुट गाल तो बुध सजो दी घना साल थिया तई मक्के में दुकान मा इलाही साल चे कल मोहम्मद जो कलमो पढ़ियो तई अज मार मिली तई पुट सजो मक्को उन जो दुश्मन आ पुट आए त डाडो सोनो आए त भलो पर मानू नथा मञनस पुट सब मारींदे मारींदे मोहम्मद के छड मानी का चे तो अमान अगर में हवालो खपे हजरत अबू बकर जी अम्मा पारे में माई मुसलमान ही उनके वठी आई उनका पूछे तो कई हबीबी रसूलुल्लाह व कई हालुहु व सहाबे शाहाला मुझे दिल पर नबी सोने नबी ए उन जे करीब सहाबिन जो जेके मार थी मिले तकलीफ दी अचे मानी न थी मिले जे दी अल्हम्दुलिल्लाह साईं जन खुशन दारे अर्क में मौजूद अम्मा रोण दी आई पुट ढोक तो पानी जो पीन मुझा बचड़ो ओ पुट तुझो यार तुझो मुर्शिद तुझो महबूब डाडो खुश सहाबिया जे घर में मौजूद अल्लाह अल्लाह वारे वा यार आशिक रसूल रोई करे चवे तो अमर कनन सा बुदम दिल के इत्मीनान थो पर ही अखियों दी चवन त सोने जो चेहरो दिसा अम्मा जैसी ते नबी जो चेहरो न दिठनो न मानी खाइंदो मां न पानी पियंदो मां खुदा जी ज़ा जो कसम तने अल्लाह वारो अबू बकर जी इश्क जी अक्कासी कंदे चवे तो परवाने
को चराग, परवाने को चराग, बुलबुल को फूल बस। परवाना चराग जे मता मरी खत्म थी वींदो, बुलबुल के बाग में मज़ो ईंदो। अबू बकर तो चए परवाने को चराग, बुलबुल को फूल बस, लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। मदीने साईं चेरो हजरत अबू बकर सिद्दीक और नबी से नमाज पढ़ी कर निकता, इशा जी नमाज। हजरत अबू बकर सिद्दीक घर वियो, साईं घर विया। अबू बकर साईं घर वियो, घर चई मानी चेसे ता देर कई, असा समझो तो साईं नो खाई खैर का गाल का। असा जे घर में मानी न रखंदा सा विड़लासे, ताजा नौकरो कमाईंदा ता तुम मानी बार खाई। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मोटिया, मिठे मोहम्मद जो दरवाजो खड़काई। साईं पर मन दकल बाब केर, जैसे अन अबू बकर। माना फरमाए छो आयो, हाने तक जुदा थिया, जैसे थोरो कम। मां हदीस तो बयान कया, अल्लाह जी ज़ात जो कसम। साईं जो थोरो कम, थोरो कम अबू बकर जो। साईं केड़ो कम, जैसे थोड़ी तकलीफ़ त कयो। साईं निकरी आया, हजरत अबू बकर वल्लुहा वारे चेहरे के ॾिठो। साईं फरमाए ॿुधाए, जैसे कम थी वियो। समझो हाँ तो सुभान अल्लाह डाटा जो कम थी वियो की है यार, ॿुधाए न। चेतो साईं अबू बकर के उन्ही भुख लगंदी आ, मानी न मिलंदी आ, मिठे मोहम्मद जो चेहरो ॾिसंदो मुंहिंजी उञ भी लही वेंदी आ, भुख भी लही वेंदी आ, त मुंहिंजा थक भी लही वेंदा अथई। अन्नज़रु इला वज। हाँ हज़रत अबू बकर जो हसन हुसैन सां प्यारो। जेके चवंदा थे हियां 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 गलत ॻाल्हि आहे, इल्ज़ाम आहे साहबा ते। अरे अबू बकर उमर अहिड़ो हुजे हा त मोहम्मद जे रोज़े में जाइ न मिले न। हा नथा ॻाल्हायो। अली बहादुर आहे, जेके अलीअ खे बहादुर था सम्झो, ॿई हथ खणी सुभान अल्लाह त चओ। अली बहादुर असांजो देवबंद जो अक़ीदो आहे त ओलह खां तलवार खणे ओभर खां मां पुटी न ॼणे जो मुंहिंजे मौला अलीअ जे मुक़ाबले में अचे। अली अलिया चो, अली अलिया दादा चो, अली अलिया दादा ना चो, अली अलिया शेरे जलिया हक जो वलिया है दर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह। अल्लाह जो शेर असदुल्लाह जी माना चीतो सिंह, जो अली जे चेहरे में सिंह का भी वधिक रौब। अली माली जे दुश्मन ते लानत थो मोकिलिया, आल भाई जे दुश्मन ते लानत थो मोकिलिया। हजरत अबू बकर आया, हजरत अली साईं जा पुट बीठा बीही, हेॾा इमाम हसन बीठो, इमाम हुसैन। हजरत अबू बकर सिद्दीक़ ॿिन्ही खे खयूं, ये मथे खणी चुमी ॾेई चई या अली। चई जी अबू बकर। चई इब्न अलीयुन शिबह रसूल, शिबह नबी। अली पुट तुंहिंजा हन पर सूरत मोहम्मद जी आ। इब्न अलीयुन शिबह नबीयुन, अली पुत्र तुंहिंजा हन मोहरे मोहम्मद करीम जे हन। खुदा जो कसम अली मता चई त मुंहिंजा पुट ॾिसी तो भाकुर पाए, मां हिन खे चुमियूं भाकुर तरे तो पायां, जो मोहम्मद मिठे हिन चप्पल ते चुमियूं ॾिनियूं। हाँ हुन जो प्यार हो। गलत तो माण्हू जे चवण ते नालो मत साहबा खे गारी ॾियो, रब लानत मोकिले। साहबा नबी के प्यारा, अहल बैत नबी के प्यारा। खुदा जी ज़ात जो कसम अबू बकर उमर मोहम्मद जा सोहरा सुता पिया गद। अली पान रखायान, अली पान रखायान, ज़ोरी न वयान। अली को केर ज़ोर थींदो, अली को केर ॾाढो थींदो। इमाम हुसैन तलवार कहीं यजीद नाहक ते हो, तलवार कहीं जान ॾिनई। हे त शेर जो पुत्र हो, अली त पान शेर हो। न तो समझ मुंहिंजी ॻाल्हि। सहाबा ते कावड़ न कर। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबीअ खे वठी आया, मानी न खाधई, पानी न पीतई। साईं ॾिठो, खुदा जी ज़ात जो कसम मिठे मोहम्मद भाकुर पाए चुम्मी ॾेई पंहिंजे गोद में सुमारियो। यारनि जो बदलो हिजरत वारी रात अबू बकर सिद्दीक लातो। तवज्जो कजो, आखिरी मुंहिंजा जुमला अथव, मूंखे सफ़र करणो, ईअं हलियो वेंदो मां जीअं तव्हांजे ॻोठ मां बिजली हली वञे वरी न अचे, साल खां पोइ वरी ईंदो मां। तवज्जो कजां, ओ गुलबहार नाबर जे ॻोठ में अची करे
मदीने जे मीर उन जे अहल बैत ने साहबन जो शान बुधण वारो कलमे वारो अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम ओ मानू पिया चवन अबू जलवर यार गाल बुधो ॾींहों ॾींहुं मोहम्मद जा नौकर वधंदा था वञन कल अबू बकर कलमो पढ़ियो उमर पढ़ियो उस्मान पढ़ियो अली पढ़ियो अब्दुर्रहमान भी वयो यार होडे यासिर भी वयो यार हे त छॾिनी न त यासिर खे मारियो से त कोई डिगो ही न हुन कुराली बीबी सुमैया के असां बाधा कयो से उथन में बदी तभी मायूं मुसलमान दी उथन वडा बीबी सुमैर जूं असां अखियूं कढियूं से तकलीफ आयन तभी नथा मुड़न बिलाल त तुझो गुलाम उमैया तेरे मारे मारे थकजी पवंदो सीने ते पत्थर बिलाल चवंदो अहद 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 कुल हुवल्लाहु अहद अरे बिलाल तड़पी तड़पी मरी वञ या मोहम्मद जो कलमो छॾे ॾे वारे वा यार कारला बिलाल चे तो उमैया तड़पी तड़पी मरण मंजूर आ पर यार मोहम्मद जो कलमो छल मंजूर न आहे हाणे हेठां ते लई मार ॾाढी ॾिनी तकलीफ़ आई पर मुड़े ही न थो अया ईमान मजबूत चवनि था बिलाल हिन जान जो त ख्याल कर गरीब यही सड़ी वही अल्लाह अल्लाह बिलाल लफ्ज़ चया थई तू बुध मोहब्बत सां तू भी चई जाए सुभान अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम उमैया वारा चवनि था बिलाल जान जो ख्याल कर गरीब यही सड़ी वही वारे वा काला बिलाल मुसाफिर पानी हारे करे चे तो उमैया 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 जान जी परवाह ना है जान जाने जान वारो जाने जान जान मुझी ना है बिलाल चे तो जान मुझी ना है उन दुनिया अखियों न कन उन नकु न ही जान जिस्म पर जे उन जो नालो दो वठा ऐं मूंखे मारनि था मां अहद दो चवां मूंखे मारनि था ही जान ही जहान मोहम्मद जे करे पैदा कयो अथई उन मोहम्मद जे ग़ुलामी में मूंखे मारनि था त मारियो 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 गफ़ा गफ़ा कयो न रब जी तौहीद छॾींदुमि न मोहम्मद जी नौकरी छॾींदुसि वारे वाह यार बिलाल चयार वञनि था वधंदा कुझु कयो छा कयो हिकिड़नि चयो त मोहम्मद खां कथो था लॻनि न अचण न वञनि ॿियनि चयो न कढोसि ॻोठ मां कढोसि क़ुरान जी ॻाल्हि थो कयां हिकिड़नि चयो अबू जहल चयो न माण्हू वठी क़त्ल कयूं रात जो 100 ॼणा घर घर मां माण्हू आया नबी जे दरवाज़े रात जो बीठा मुहासिरो कयूं ओचितो हमलो कयूं या तहजुद ते निकिरे त मारियो नबी सुतो पियो अल्लाह फरमाए जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे सोने सोना हमलो थी वही कातलाना हमले जे लाए आया थई बाहरों बीठा थई तलवार खणी बीठा थई मुझा मोहम्मद मको छड पांजे बिस्तरे ते अली के सुमार अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वञ सोना हिनन मकर कयो फरमाए तवा इद यमकुरु बिकल्लज़ीन कफरू लियुस्बितूका व यक़तलूका व युखरिजूका व यमकुरून व यमकुरून व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन आमीन जो सुभान अल्लाह अल्लाह फरमाए सुना है जो तो इकला चलो कत्ल क्यों गोठ मां कढोस बीठा ते ॿाहिरि हाणे अलीअ खे बिस्तरे ते सुम्हार मुंहिंजा अल्लाह मां कीअं वञा रब तो फरमाए मुंहिंजा सोना हुननि मकर कयो आहे वयम कुरून हुन मकर कयो आहे वयम कुरुल्लाह मां फ़ैसिलो कयो हुननि जे मकर जे मुक़ाबले मां फ़ैसिलो करे छॾियो आहे चई कहिड़ो कयो अथई चई अलीअ खे बिस्तरे ते सुम्हारे वारी मां मुठ भरे हाणे न त अंधो क्यान न तू निकरी वञे न अल्लाहु अकबर 100 ॼणा बीठा तलवारूं खयूं मुहासरा कयूं जीअं ही माण्हू क्लेशन खणी बीहंदा बीठा साईं उतारियो या अली जी मुंहिंजा महबूब हिलिया मुंहिंजे बिस्तरे ते सुम हे साईं ठाहे पिया पाण फरमाए मां वञा थो जे अलीअ खे चयां मूंसां गॾु हल न त अली बि चए पर चओ इहो जेको दुश्मन होॾो बीठा आहिनि अलीअ खे सुम्हारे दुश्मन जे मुंहं में ॾेई थो वञे अली राज़ी साईं जन पंहिंजी चादर विधसि सुम्ही पओ हीअ अमानत ते एड़े गेरे तीरे फिलाने जी अमानतूं मोहम्मद वटि काफ़र अमानतूं रखंदा त ॿिया खाई वेंदा पर मोहम्मद न खाईंदो ॿिया खाई वेंदा पर हाणे उहा अमानतूं कंहिंजूं दुश्मन जूं तूं पंहिंजे दिलि ते हथ रख ओ मुस्लमान
तू कंहिंखो 10,000 उधारा वठी आ झेड़ो थी पवई उन तां गाह ते विड़ो पोइ चवंदेसि न तूं मूंसां उचाईंदो मूंसां झेड़ो कयो अथई गाह जी मुठ लाइ पुट तुंहिंजा 10,000 आहिनि न वठि जा पीउ जो पुटु वठ कीअं न वठ दुश्मन ॿाहिरि बीठो मारण जे लाइ अमानत उन्हनि जो आमिना 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 माना अमानतदार मुझे मोहम्मद जो बाबो ॾाढो सोणो हो चो मोहम्मद जे बाबे जे चेहरे में मोहम्मद जो नूर चमक हर माई तुसां शकर आशिक दी भई मूसा 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 न्यापा छिटियूं दी भई अल्लाह फरमा कंहिंखे न मां मोहम्मद जी अम्मा चूंडी आहे जंहिंजो नालो आमिना हयादार इडी माई भली मां चूंडी आहे अल्लाह तो फरमा ला उक़सिमु बिहाज़ल बलद कसम मूंखे न शहर मके जो सही छो थो खणे चए थो अंत हिलुम बिहाज़ल बलद मां जंहिंमें मोहम्मद घुमे थो अॻिते तफ़सीर में ईअं थो अचे रब तो फरमा व वालिदियूं वमा वलद माना इहा अथसि मूंखे ॼण वारीअ जो कसम आहे पर उलमा था फरमा रब तो फरमाए मूंखे उन माउ जो कसम आहे जंहिं मुंहिंजे मोहम्मद खे ॼणियो आहे माउ जो कसम थो खणे जंहिं मुंहिंजे मोहम्मद खे ॼणियो उन जो कसम अल्लाह अली के व्या सुमारे अमानतूं ॾई वारी मां मुठ भरई वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा हणे त चिट्यान उछल तूं तूफान मां कयां कुरान तो फरमाए वजालना मिन बैन अयदीहिम सद्दन मिन खल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ला टका जो कदराए एडो तूफान आयो एक बे सां पिया विड़न मोहम्मद मुरकंदो मुरकंदो अबू बकर सिद्दीक जे घर पहुची वियो कुरान में लिखियो पिया कुरान हिजरत जो बयान कुरान न ॾेखारियां त मां ॾोही दरवाज़ो खड़कायो हिजरत जी रात ही भला लिखी छो पिया वञनि मोहम्मद बहादुर न हो छा उमर थी ईअं वियो अबू जहल अबू जहल खे चयो उमर है मां वञा थो काॾे थो वञे चई मां मदीने थो वञा छो थो वञे चई मुंहिंजो मोहम्मद मदीने वियो आहे मां जो खीर पीतो अथई अच मुंहिंजो अघु वठ त ॾिसां उमर उमर अच न उमर खे बहु नबी से लिखी छो विया नबी से लिखी छो विया ओ दोस्त नबी से लिखी इन जे करे विया त पोयां मुंहिंजा ग़रीब लिखंदा अचनि त मां मोहम्मद जी सुन्नत अदा थी मुंहिंजा ग़रीब ईंदा बहादुर चिट्टो थो वञे ॿिया ग़रीब वीचारा जेके ग़ुलाम मिस्कीन नौकर उहे कीअं अचनि मूंॾे मुंहिंजी सुन्नत कीअं पूरी कनि 100 शहीद जो सवाबु कीअं मिले तंहिंजे करे मां राति में थो वञा रब चयो राति में वञ अबू बकर दरवाज़ो जी 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 अबू बकर जागे तो आओ मुंहिंजा साईं छाजे करे साईं तव्हां चयो हो कॾहिं न कॾहिं काफ़िर मको छॾाईंदो उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं महाराज जो निंड न कंदो आहियां मथां मुंहिंजो आका अची वञे ऐं मां सुतो पियो हुजो अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमाए राति अची वई चई मां त ॿारहो ई तयारु आहियां मां तव्हांजो नौकर जेके अबू बकर सिद्दीक़ जा नौकर मां उन्हनि जो नौकर साईं फरमायो उहा राति आई आहे अबू बकर ईअं न चयो त साईं पोड़ा न अबू अमा पार त करे अचां अबी अमा जी साईं ॿार नंढड़ा मुंहिंजा बच्चा न जीअं तव्हांजो गुलबार स्टार बि ख़बर आहे पोइ बि सुबुह लाकूं राति सलाह कई हूंदव सुबुह सलाह कई जो गुलबार जलसो करायो आहे वञा न वञूं मौलवी इलाही लिखियल अथसि मथां सिजु लही वञे पोइ फ़क़ीराणी चवंदी वञ निभागा मसद मुला अचनि था अबू बकर सलाह न कई चओ न सुभान अल्लाह साईं हीअं अॻिते साईं सां अॻी हली वरी अॻु कढियूं थो अॻु कढ साईं अॻे छो थो वञी बीह त चए थो साईं हिजरत वारी राति मथां कमीनो को घटि वधियूं बीठो हुजे ओचितो मथां या असां निकिरूं वरितो बीठो हुजऊं हमलो करे ओचितो हमलो करे त मुंहं ते करे मुंहिंजे साईं जे वार खे कोसो वाह न अचे वरी पोइ ते रहिजी वञे घणो यार पोइ ते छो थो रहे साईं फरमायो पोइ ते छो थो रहे चईसे मथां को कमीनो पोयां अचे साईं फरमायो अबू बकर अॼु सवारी हुजे ॾाढो साईं सवारी आहे काथे आहे हेठि वेही रहियो अबू बकर सिद्दीक़ जा कुल्हा तो मोहम्मद जी सवारी हे महीनो कहिड़ो आहे हा अदा सफ़र में शादी न कजां चवंदा हो अब सफ़र में शादी न कजां चई मनहूस महीनो सब महीना अल्लाह जान कोई भी मनहूस न मनहूस असां पाण मनहूस महीना मनहूस न थींदा
डी भी मनो थींदा आहिनि पाणो कहां सुबुह सां निकिरे जे मरियासीं चे मुला ते नज़र पई आहे सॼो ॾींहुं कम ई न थी तव्हांजो कीधो अथई मुला वो अखि खां काणो पियो वञे बादशाह जे साम्हूं आहे बादशाह शिकार ते पियो वञे हीअं जो ॾिठई बादशाह ॾिठो अड़े काणो मुंहुं पियो अड़े ॿधोसि शिकार ई न थींदो ॿधी छॾियो काणे खे चई वञो था शिकार ते शिकार न थियो त मोटी अची चेरे करे पेट में वीचारो काणो चई मरी वियुसि भला बादशाह जे मुंहुं पियुसि वेठो आहे जेल में वेठो आहे बादशाह वियो उन ॾींहुं अलाह जी कुदरत सां बादशाह खे रोज़ खां अञा वॾो शिकार लॻो घणा खणी आयो शिकार जा हरण बरण आयो चइण काणे खे त वठी अचो अड़े रे रे भाग भला अथई चई साईं छो चई शिकार न लॻे या त मारिया आहियां चई सीधा मूंखे ॿधो छो त काणो मुंहुं पियो आहे तव्हांजे करे शिकार न लॻंदो न पर अलहमदिल्ला तव्हां मुंहिंजो चेहरो ॾिठो त तव्हांखे शिकार लॻो ठीकु आहे न काणे जो चेहरो ॾिठो तव्हांखे मज़ो थियो शिकार लॻो पर साईं मां सुबुह सुबुह सां बादशाह जे चेहरे ते नज़र पई मां सॼो ॾींहुं जेल कटियो आहे मुंहुं ते नज़र पियो त तव्हां सॼो ॾींहुं वियो त भलो शिकार लॻो मुंहिंजी नज़र तव्हांजे चेहरे ते पई त मां सॼो ॾींहुं जेल में हाणे ॿुधाए त मनूस चेहरो बादशाह जो आहे या काणे जो ग़लति आहे को बि महीनो मनूस न आहे जे मन शादी न कजांइ अड़े लॾे तूं वञे थो फ़कीराबाद मां तूं वञे थो पने आकल वेण त सफ़र में न लॾजांइ चई छो चई सॼी ज़िंदगी छड़ो लॾी थी मां तोखे ॿुधायां मां हिजरत वारे यार जो वाक़ियो छो कयो आहे नबी साईं मको छॾियो उहो महीनो सफ़र जो हिन महीने में नबी साईं हिजरत कई मके खां मदीने हिन महीने साईं जन खे कुल्हे ते खणी मथे पजाई विया हो मके मदीने उन ॻाल्हि ते विया हो आहे को हाजी कोई कोन्हे ऐं वेठा हिकु ॿ टे विया हो न हा उते न पुॻाओ न पुॼो मां बि वियो आहियां 3 दफ़ा पर उते बि मथे नज़र करे मां अबू बकर खे ॿिन्ही हथनि सां सलाम कयो जो मोहम्मद के कुल्हनि ते खणी पहुती कुल्हनि नबी साईं जो वज़न केॾो असांजो वज़न जो कीधो आहे सॼी काइनात तरह पले में रखो 7 आसमान जबल ज़मीन वण टिण माण्हू मौलवी हाफ़िज़ कारी मुदस्सिर मुबल्लिग सभु वली पीर इमाम नबी पर इन मिठड़े मोहम्मद के विहारे तू न तोरींदे मलाइक न तोरे सघंदा अलाह खे चवंदासीं साईं कैंटो खण असां देवबंदनि जो जमीयत उलमा इस्लाम वारनि जो अक़ीदो आहे त सॼी काइनात जो वज़न घटि आहे मोहम्मद जो वज़न सभिनी खां मथे एॾे वज़न वारे खे अबू बकर खयूं थो वञे अल्लाहु अकबर सलाम उते लाए बियारे हक़ त इहो त साईं जन चवण सां न त तू थकजी त न पियो पर हज़रत अबू बकर जो इश्क ॾिसो न मां हिकिड़े आशिक़ जो बयानु कयो आहे चई साईं तव्हां हिते वेहो तव्हां थकिजी पिया साईं तव्हां हिते तव्हां थकिजी पिया हूंदो नथा चओ सुभान अल्लाह साईं खे थो चए कुल्हे ते बि साईं खे खणी आयो चए थो साईं तव्हां वेहो थकिजी पिया हूंदो मां गार में अंदरि तव्हांजो बिस्तरो ठाहिजां सॼी गार जी सफ़ाई करे कपिड़ा टुकड़ा ॾेई सभिनी खे बंदि करे हिकिड़ो रहिजी वियो कपिड़ो ख़तमु थी वियो खुड़ी ॾिनई चोलो करे चवे थो सोना अच तुंहिंजी सेज तयार आका साईं आया ओ आशिक मां तोखां पुछां थो छा उन मुरीद जो मंज़र हूंदो जंहिंजे गोद में मुर्शिद सुतो पियो हुजे उन आशिक जो छा मंज़र हूंदो जंहिंजे गोद में माशूक सुतो पियो हुजे अबू बकर आशिक मोहम्मद माशूक अबू बकर जे गोद में मिठे मोहम्मद जो चेहरो नबी जो चेहरो तो पड़ई नबी जो अखियूं तो पड़े नक मुबारक तो पड़े चप मुबारक तो पड़े सीनो तो पड़े वाले वा यार अबू बकर खुदा जी ज़ा जो कसम मिठे मोहम्मद जो चेहरो वेठो तो ॾिसो वॾा ढव कयई 3 ॾींहं अल्लाह अल्लाह नाग के खुशबू आई अबू बकर जे पैर के गुड़िया के डंगे तो डंग बियो डंग टियों डंग डंग ते डंग हज़रत अबू बकर चवेस तो पर जी भला मां गाम गुलाम ना आया उठी खोर ना आया बच्चा छड़े आयो अबू मां छड़े आयो कुड़ी काई वन तुझे हवाले मां चुरंदुम कोन तोके खबर ना है त मुझे गोद में केर सुतला नजर कल त 1.25 लाख नबियन जो इमाम सुतो पयो ॾाढा त जो सुभान अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे गोद में मिठे मोहम्मद जो चेहरो इएं खुलियो पियो हो नापरन वारो जीअं अल्लाह जो क़ुरान रहल ते खुलियल पियो नबी जो चेहरो क़ुरान मोहम्मद जो चेहरो क़ुरान हीअ साईं जो चेहरो क़ुरान ॻाल्हाईंदड़ वेठो तो ॾिसी
हज़रत अबू बकर सिद्दीक़ मां तोखे ॿुधायां इमाम हसन हुसैन खे नबी साईं खयूं था अचनि कुल्हनि ते चओ सुभान अल्लाह बस आख़िरी ॻाल्हि खयूं था अचनि जीअं मदीने में आया न त इमाम हसन हुसैन नबी साईं जे कुल्हे ते हा साईं जन कुॾाईंदा मुंहिंजा बच्चा ख़ुशि थियनि रोंदा हा त नबी साईं अम्मा फातिमा ओ अमड़े जी मुंहिंजा बाबा अमड़ हसन हुसैन खे न रोआरींदे कर मां मोहम्मद जो रोअण बर्दाश्त नथो करे सघां एॾा प्यार हुसैन मिनी व अन मिनल हुसैन हुसैन मुंहिंजो थो मां हुसैन अल्लाह मां हुसैन सां प्यार थो कयां रब जेको हुसैन सां प्यार करे तूं उन सां बि प्यार कजां कहिड़ा कहिड़ा हुसैनी आयो सभु हुसैनी आयो चओ न पोइ त तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन तुंहिंजो हुसैन ॾाढा नारो दानो न नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर ॾाढा चवनि तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन वाह हुसैन तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन वाह हुसैन मोहम्मद मुस्तफा जे कुल्हनि ते चढ़ा था अचनि मदीने में पहुता हज़रत उमर ईअं चयो वाह हसन वाह हुसैन नथा चओ सुभान अल्लाह वाह हसन वाह हुसैन ॾाढो तव्हांजो भलो घोड़ो आहे हदीस जो तर्जुमो थो कयां साईं ॾाढो तव्हांजो भली सवारी आहे वाह 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 हसन वाह हुसैन मोहम्मद मुर्कियो अब्दुल जब्बार मुर्के कुछ न थे कुछ भी न थी मोहम्मद मुर्कंदो हो त अल्लाह जन्नत जा 8 ही दरवाजा खोलाए छॾे जिब्रील जन्नत खोल मोहम्मद मुर्के वद्दुहा कसम तुझे चेहरे जो सोने जो वल्लैली इदा सजा कसम तुझे वारन जो है नबी सही आया हजरत उमर चो वाह हसन वाह वाह जितना जी सवारी आ नबी सही फरमायो उमर सवारी त भली तन पर सवारन दे भी त नजर करना वाह वाह चौथा ना आखिरी गाल तो क्या वाह वाह चौथा ना हसन हुसैन के मोहम्मद खणी दो जे पर बुध ओ चरिया ओबे संज मोहम्मद खणी दो अचनि त वाह वाह नबी जे कुल्हे ते चढ़िया था अचनि त वाह वाह पर जेको नबूवत सिद्दीक जे कुल्हे ते चढ़ी थी वञे उन्हनि खे नबी खयो त वाह वाह अबू बकर नबी खे खयो अबू बकर नबी खे खयो पंहिंजनि कुल्हनि ते अबू बकर भी चओ वाह वाह जे लाइक़ आहे दुआ क्यों अल्लाह से साहब आसा मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह से असा गुलबार जे मेहनतों की कबूल मकबूल मंजूर फरमाए पूरो कलाक वाइज क्यों तम 4:30 टाइम खत्म वरी जिंदगी रही तो मुलाकात थींदी अल्लाह से लफ्ज कबूल फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति साउंड बनवाकिल अब्दुल कुद्दूस इंद्राज 0300314381 मुझा मौला ही जमायत ही मोमिन ही कुरान वारा ही नापरन जे गोठ वारा जिन भी बुधो सभिनी जा गुनाह माफ फरमा सभिनी के हलाल जी रोजी दे अल्लाह अल्लाह असा जे गुल बहार जे माल में रिज़्क में उम्र में सेहत में बरकत फरमा इन जमात जमता रहम फरमा अल्लाह तो आलिम सा मोहब्बत नसीब फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या अल्लाह कर्जदार या कर्दूर फरमा रे औलादन के नेक साले औलाद अता फरमा बीमारन के शफा कामिल आजिला मुस्तम नसीब फरमा इसमें आजम जे मुहाबे बिनी जहानन जी भलाई नसीब फरमा बिनी जहानन जे बुरा तकलीफन का बचा ये दुनिया में इस्लाम सा ईमान सा एहसान कामिल सा खात्मा बिल खैर दे इन सभी या गुनाह माफ फरमा इन सभी की बरकत दे इन लाउड वाले की भी बरकत दे तमाम भलो लाउड हलायो था सजे मुल्क बुधवा अल्लाह साईं इन के भी बरकत दे सभी की बरकत दे सल्लल्लाहु तआला अलैहि खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि वसल्लम।